दुनिया वञी चंड ते पहुती ऐं असां ओ अधी दुपटो मथे कर टायर में न फसी पए। अरे छो थो रोई यार मुझी ज़ाल भॼी वई आहे। अरे तू भला छो थो रोई यार हिनारी माई आसरो मूंखे ॾिनो निभागी भॼी वरी ॿिए सां वई। मच्छरनि जी मौसम राति जो सुम्हण खां पहिरियों हिकिड़ो मच्छर ज़रूर मारींदा कयो। उहो इन करे बाक़ी मच्छर उन जे जनाज़े ते हलिया वेंदा, पोइ तव्हां सकून जी निंड कंदव। संगत अहिड़ा तजुर्बा तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि। मसा त उहा कहिड़ी शइ आहे जेका औरत पाईंदी आहे मर्द खाईंदो आहे। जी अदा हुकुम कयो। अदा ॿारनि खे वठी अचो पोलियो पीआईंदासीं। अड़े छोरा एनो बेलचो कुआड़ी रखणी आहे। बस अदा बस असांखे बस। अड़े तव्हां बीहो बीहो, बेलचो मुंहिंजो पुटु आहे, कुआड़ी मुंहिंजी धीअ जो नालो आहे। हाँ शागिर्द पुट ॾे ख़बर हाणे कार जी ड्राइवरिंग सही तो करे वञे। हाँ हाँ उस्ताद जबरदस्त। ठीक आहे तोखे इम्तिहान तो वठा पियो, तू कार हलाईंदो तो वञे पियो, सामने तुझी घरवारी ऐं ससु थी अचे त में कंहिंखे हणंदे। मां सिधो ससु खे हणंदुमि। अरे लानती रे तोखे केतिरो सम्झायो आहे, मां त अॻ में ब्रेक हणो। साईं गुरबत वधी वई आहे, भला इहा सलाह ॾियो त मुल्क तरक़ी कीअं करे। मुल्क जी तरक़ी चाहियो था त लेट्रिनो साफ़ कयो। साईं हौसलो करे इहो चए छा थो। ईमान जे ज़ोर ते साईं माण्हू ॿुधाए त तव्हांजे दिमाग़ में अकुल कोन पर बूह भरियल आहे। कहिड़े कुते जे पुट तोखे ॿुधायो। केड़ी पटपटाए लगो पियो ही यारी टेलनार जो कार्ड आई लगे न तो यत तई मोबाइल हाने लाचार द भैया ताकि खोले फुसे जड़ी अंदर। नो 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 नो। अरे तोखे ख़बर आ त पाकिस्तान में जेके वांदा माण्हू उन्हनि खां पुछा कर तव्हां कमु छो न कंदा आहियो, पोइ उहे छा चवंदा थी? उहे चवंदा असांजे मथां तावीज़ थियल आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब तव्हां को रोज मां 100 रुपए जी दवा वठी तो वञा, को फ़ाइदो टके जो ही नथो पवे। 70 जी दवा वठी 3 जो फ़ाइदो थींदी। अरे उथी भी अल मुराद दरिया में तुझी यार यानी गर्लफ्रेंड ऐं दोस्त बुढ़न त कंहिंखे बचाईंदे। सरे बुढ़न दे बिनी खे छोड़े उहे बई पानी में करन छा पिया। तलाह में विझना इच्छा है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार वो वडेरो वांगण खान एडमिट आ लम्स में हलो कोंदा ऐं वञास पियो। यार हलण खपे न यार महागन हालन में रोज रोज माण्हू कई शादियूं बि थान कितो न्यापा पोजाणी पोया असांखे दावत ई कान्हे। नो 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 नो। हर कंहिंखे सफ़ाइयूं न ॾियो, तव्हां इंसान आहियो, सर्फ एक्सल न। सर्फ एक्सल इजी वॉश, इसके 10 हाथों की शक्ति ऐसी मुश्किल दाग निकालना बन जाए इजी। सर्फ एक्सल इजी वॉश। तेरी पुछ वठीस तो कन्न वठीस हुन पासे हेरो वरी कन्न वठीस विचा हणी कात तारा कढीस गिची वठीस सॼी ॼमार तव्हांखे मच्छी वठण जी ख़बर कान्हे का ॼट या ॼट रहिजी उहो आऊं बि तव्हांखे फोन ते ॿुधायां। मूंखे अॼु ताईं ईअं कंहिं बि न चयो त तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं, लॻे थो मां कंहिंजी आख़िरत आहियां। ओ बोड़ींदा खान, ओ बोड़ींदा खान केर कोने अंदर क्या बोड़ींदा खान। अदा ये घर में मुर्समानो केरी कोने को मुर्समानो केरी कोने ना अदा वो ये बार में आवाज बजे ब्लूटूथ के धर दिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब दंद कढाइण जी घणी फीस आ? 300 रुपया। 150 रुपया वठ ढिलो करे छॾे। अली नाक मार नाक 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 जरा नाक आखिर में करो करे वे होता तो पानी में थार को मैं पानी का हारे ये कैसा मां साथ तू पंहिंजो पाण खे वॾो सियाणो सम्झे तो हाणे हिकु सवाल जो जवाब ॾे। पुछो। उहा कहिड़ी शइ आहे जेका 100 साल ताणी फ्रिज में रखे छॾ त थधी न थींदी? गरम मसालो। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब मुखे रात जो निंड न थी अचे। वे मां तोखे दवाई लिखी तो ॾियां, सुम्हण खां अॻु में खाइजे।
ओके ठीक है एक ॾींहुं बाद डॉक्टर साहब मुहे गोरियूं खादियूं पोइ बि मूंखे निंड न आई पुट तूं हाणे ईअं कर तूं पिस्टल वारियूं गोलियूं खा मस्तन मुंहिंजा जानी भाव मस्त थियो आ पंहिंजो ठाव अॼु को उधारो ॾे त पंजाव ख़बर हुई तूं घुरंदे 50 तॾहिं त को न कयां पियो ठाह वडेरो केलो खान जिंदाबाद वडेरो केलो खान जिंदाबाद अदा वडेरो इलेक्शन खटी आयो आहे तव्हां हुन सां कहिड़ा मुतालबा था कयो साईं असांखे लेट्रिन ठाराई ॾिनी वञे वडेरो पाण अॻे बननि मां तव्हांखे लेट्रिन काॾां ठाराए ॾे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे कामयाबी पूरे जिस्म छॾे कदम छो चुमंदी आहे my god